अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, जोहर जमाली का कुर्बान रिंद जी रिपोर्ट मूजिब कादिर नौशाह रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण ॻोठाणनि जो एहतजाज कादिर नौशाह में ऐं आसपास जे इलाइक़नि जे रवायसीन मोहम्मद यूसुफ ओठो, गुलाम रसूल ओठो ऐं ॿियनि कादिर नौशाह रोड ते बि रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण खिलाफ़ एहतजाज कयो। हिननि जो चवणो त 35 सालनि खां पोइ असांजो रोड ठही रहियो आहे, पर इन में नाक़स मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे, जंहिंजे करे रोड मुकम्मल थियण खां अॻु ई रोड जी मोरियुनि वटां टुटी रहियो आहे। रोड में खॾा पइजी रहिया आहिनि। ठेकेदार खे चयो आहे पर ॿुधण लाइ तयार नाहे। रोड जे कम ते ध्यान न पियो ॾिनो वञे। कादिर नौशाह रोड वक़्त खां अॻु टुटी नाकारा थी वेंदो। हिननि तक जे MP ऐं MNA ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त कादिर नौशाह में इस्तेमाल थींदड़ नाक़स मटीरियल जो नोटिस वठी रोड खे बहितर बनाए वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।